देसी आजाद सिंध हासिल करनी है साथी गाली तो कहते हैं बड़ा वक्त कर सिंध आऊं ये ते पेंजी जावट सिंध जी वेणी के सिंध जी वेणी कहीं आए ता दिस सकोटा असा जेके मुख्तलिफ प्रोग्राम ता इन मुख्तलिफ टेबल दिठा उनमें असा टेबल इए कया जी असा बारन के सिखया देसो निजाम दुनिया जो बियो नंबर वडो शहर कराची है पांजी बिजली नौजवानन के सिंध पास बानन के परी चोरे जबानन के रायो दास दानन के जिए सिंध डिठी सुकूब बर्बादी सिंध शांति ताजी ऐलान आजादी चाहन ताजी किरोड़न जी आबादी जिए सिंध वडेरी सखावत या हर साल मलई वेंदी है आज दी सवाई मुंजा मारवाड़ा है मुंजा जोगीड़ा है मुंजा सांगी मल्हाए रहिया आहियूं ऐं असांजे स्कूलनि में जेके तालीम घटि आहे जिते तालीम जो घटि शौर आहे उते तालीम ॾिनी वञे ऐं उन्हनि ॿारनि खे इंशाअल्लाह असां अंधेरनि मां निकिरी करे पंहिंजी सिंध खे अॻे वठी वेंदासीं अहिड़े तरीक़े सां मां ॿियनि खे बि इहो पैगाम ॾींदुमि त प्रोग्राम थींदा रहनि प्रोग्राम कराइण सां असांजे छोकिरनि में असांजे उस्तादनि में शौर वधंदो रहंदो आहे इन करे असांखे प्रोग्राम खे फोकस करणु घुरिजे ऐं असांजे सिंध जे शौर ते बहितरीनु आगाही ॾियणु घुरिजे जीअं असां फ्यूचर में जीअं त आज असां सिवाय फर्नीचर मॉडल एलिमेंट में सकाफ़ती ॾियारो मल्हाए रहिया आहियूं ऐं सिंधी माण्हुनि लाइ बहितरीनु ईद जो मौक़ो आहे मौक़े ते असां सभई पंहिंजे घरनि मां निकिरी करे सिंधी सकाफ़त खे अमन जो मिसाल बणाइण लाइ निकिरंदा आहियूं सिंध 5000 साल क़दीम पुराणी ऐं शागिर्दनि तमामु सुठी ॿुधो उन्हनि जा व्यूज़ त उहे सिंधी सकाफ़ती ॾियारे खे कहिड़े तरीक़े सां मल्हाईंदा आहिनि ऐं हिन सकाफ़ती ॾियारे खे कॾहिं खां वठी मल्हाए रहिया आहिनि ऐं हिन सकाफ़ती ॾियारे खे कहिड़े मक़सद जे हवाले सां मल्हाईंदा आहिनि सो तव्हां हिन खे ॿुधो त इहे शऊर पैदा करणु चाहिनि था पंहिंजे ॿारनि में ताकी ईंदड़ नसल बि इन सकाफ़ती ॾियारे खे ऐं इन सकाफ़तुनि खे बहितर तरीक़े सां मल्हाईंदी ऐं अपनाईंदी हले कैमरामैन सदाम हुसैन मलिक सां गॾु अज़ीज़ुल्लाह मलिक टाइम न्यूज़ रेती।